अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वॾा मिलंदो त दोस्तों जीअं त तव्हां गुज़िरियल किस्तुनि में ॾिठो त शेर दिल जे पोयां पुलिस लॻंदी उनखे हथु ॾींदी, पर शेर दिल उन्हनि खे हथु न ॾींदो ऐं पुलिस उन्हनि खे लॉकअप करण जी कोशिशि कंदो, पर शेर दिल उतां भॼी निकिरंदो। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मल्हार मस्त बि मंठार खे मारण जी कोशिशि कंदो। तो जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोड्स में तव्हांखे इहो बि ॾिसण वटा मिलंदो त राबेल वीचारी जी मल्हार सां ठाह थी वेंदी, उहे ॿीहर हिकु चकर हिकु थी वेंदा ऐं पाण में मोहबत जूं ॻाल्हियूं कंदा। होॾो तव्हांखे ॾिसण वटा मिलंदो त इन ॻाल्हि ते वॾेरे बालाज ख़ान खे वॾो गुस्सो हूंदो ऐं उहो इन्हनि ॿिन्हिनि खे जुदा करण जी कोशिशि कंदो, पर उहो ॿई जुदा कोन थींदा छो जो ड्रामे जा ॿई हीरो इहे आहिनि, ड्रामे जो मेन मक़सदु इहे आहिनि। दोस्तों तव्हां ईंदड़ किस्तुनि में ॾिसंदव त कुझु नवां अदाकार बि ईंदा ऐं कुझु अदाकारनि जी एग्ज़िस्ट बि थींदी। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं मुंहिंजो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे।